सॼणो अस्सलाम वालेकुम। अॼु जो मौज़ू मुंहिंजो आहे मौसीक़ीअ जी इर्तिक़ा ऐं इब्तिदा या इब्तिदा ऐं इर्तिक़ा। साईं हालिया ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी सां तलक रखंदड़ जेरमन मोंटागो चयो त मौसीक़ी उहो आवाज़ु आहे जंहिंमें जज़्बात भरियल हुजनि, त पोइ पंहिंजे माउ खे जेका ॿार खे लोली थी ॾिए उहा त ॼण पहिरीं गुरुकारा लिखी वेंदी दुनिया जी, छो त उन जे आवाज़ में त ममता जा जज़्बात बि भरियल हूंदा आहिनि। असांजे वॾड़नि कॾहिं ॻाइणु शुरू कयो जंहिंमें इंसानी आवाज़ ऐं उनजा आसार ऐं उतार चढ़ाव खे कीअं मुनज़म तरीक़े सां उन्हनि खे ठाहियो हूंदऊं। क़रीबन 10 लख साल अॻे इंसान में आवाज़ जी पैदा करण वारी हिस्स मौजूदु हुई, पर इहो न आहे मालूम त हू ॻाए सघंदा बि हुआ या न। गुमान ॻाल्हि बि आहे त इंसान ख़ुशीअ जी कैफ़ियत में ताड़ियूं वॼाईंदो आहे ऐं जेको पहिरियां बेरब्त बि हूंदियूं ऐं बाद में उन्हनि में ताड़ियुनि में कंहिं रिदम जी लयकारी बि पैदा थी हूंदी, जेको हज़रत इंसान खे वणियो बि हूंदो ऐं इंसान उन रिदम लाइ के आलात ऐं मौसीक़ी जा आलात बि तयारु कया, छाकाणि त देरि ताईं ताड़ियुनि वॼाइण सां इंसान जे हथनि में बि दर्द थियणु लॻंदो हूंदो ऐं हथनि जे बजाए उन्हनि लखियुनि ऐं काठियुनि खां को कमु वरितो हूंदो, जीअं मिसाल डांडियो आहे या ॿिया। मौसीक़ी जी इर्तिक़ा बि ॿियनि शयुनि खां मुख़्तलिफ़ त न आहे। साइंसदान जो चवणु आहे त मौसीक़ी बि हिकु नेचुरल सिलेक्शन आहे जेका इंसाननि, जानवरनि ऐं निबाताती इर्तिक़ा वांगुरु आहे। माहिरीन आसार जो ख़्यालु आहे त जिते इंसान उते फ़न। इहा ॻाल्हि बि ज़ाहिर थी आहे त जिन हंधनि ग़ारनि वग़ैरह ते इंसाननि पुराणे ज़माने में क़यामु कयो उते मुसवरी ऐं मौसीक़ी जा सुराग बि मिलिया आहिनि। ग़ारनि में अंदरि क़दीम इंसाननि जे आसारनि में मुख़्तलिफ़ जानवरनि जा सिंग मिलिया आहिनि जिन में सुराख कयल आहिनि। ग़ालिबन उहे ई अवलीन साज़ बि आहिनि। अहिड़नि साज़नि जी क़दामत तक़रीबन 3000 साल कथी वई आहे, जिन में बरबत बि शामिल आहे जंहिंजो ज़िक्र यूनानी सनमियात ऐं बाबल में बि मौजूदु आहे। इहो साज़ क़दीम चीनी ऐं मिस्री मुसवरीअ में बि उन्हनि जा निशान मिलनि था। ऐं फराना में मिस्री बरबत बि मिलिया आहिनि जिन जी क़दामत तक़रीबन 1500 क़बल मसीह आहे ऐं इहो हींअर बि ब्रिटिश म्यूज़ियम में महफ़ूज़ आहे। सितार या सितार निमा तंबूरो जेको तारनि जे ज़रिए सुर कढंदो आहे, उहो ज़माने वुस्ता में ईजादु थियो, जेके गज़ ज़रिए वॼाया वेंदा हुआ। उन तंबूरे इर्तिक़ाई मराहिल तइ कंदे छतारे ऐं बाजे जी शक्ल अख़्तियार कई। वायलिन वरी फ्रांस में 1528 में ईजादु कयो वियो। चयो थो वञे त मुंहं जे ज़रिए वॼाइण वारा आलात मौसीक़ी तक़रीबन 10,000 साल क़बल मसीह खां बि पहिरियां ई ईजादु थी चुका हुआ। बाद में सुमेरियन ऐं मिस्रियन या
उन्हनि बांसुरियुनि जहिड़ा आलात ईजाद कया जिन जी क़दामत 3000 साल क़बल मसीह जी आहे। इंसान असांजे सिंध जो हिकु माया नाल सूफ़ी फ़नकार कंवर भगत बि भॼन ऐं क्लासिकी मौसीक़ीअ जो रूह रवां मञियो थो वञे। कंवर साहिबु हर कंहिं सां हथ मिलाइण सां अॻु में हथ जोड़ींदा हुआ। संदन राग में ऐं रूह में आजिज़ी पिणु समायल हुई। हिन जी लाइ मौत लाइ बि हिकु अजीब रिवायत आहे त के शरपसंद हिन जे जान जा दुश्मन थी पिया ऐं उन करे हू सो बि इन करे जो हू बेहोश ॿारनि खे जॾहिं को खणी ईंदो त ऐं उनखे लोली ॾिबी हुई फ़क़ीर साईं ॾींदा हुआ त उन जी बेहोशी ख़तमु थी वेंदी हुई। ऐं जंहिं ॿार खे निंड ईंदी हुई न ईंदी हुई उन जे जी माउ खेसि कंवर साहिब वटि लोलीअ लाइ वठी ईंदी ऐं कंवर साहिब जी लोली पूरी कान थींदी त उहो अॻे नंढिड़ो जेको ॿारु हूंदो गहरी निंड में सुम्ही पवंदो। हुननि कंवर साहिब खे कातलनि कंवर साहिब खे गाॾीअ में वेठल ॾिठो ऐं हिकु हमरा उन्हनि मां गाॾीअ जे खिड़कीअ वटां अची कंवर साहिब जे वेझो बीठो ऐं कंवर साहिब खे अर्ज़ु कयईं, साईं दुआ करियो, अॼु असीं कंहिं मक़सद जी हासिलात में निकिता आहियूं, दुआ करियो असां हुन मक़सद में कामयाबु थियूं। ऐं भगत साहिब त हुआ ई दयालू, हिकदमि चयऊं वञो तव्हांजा पौ ॿारहं आहिनि। ऐं दुआ बि शायदि उन दरवेश जी उन वक़्तु अॻिजी पई ऐं उन ई माण्हू जे ॻोल्हियुनि जो बख़्शी आहे ऐं सिंध हिकु अज़ीम इंसान खां महरूम रहिजी वई।